तिवरी मेहर वसण वारिया। शेर तमाम मुख्तसर पर लफ्ज तमाम ऊंचा आला। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जने मदीने पाक में आया हा तो साईं जन जा आशिक ऐं परवाना सभिनि जी ख्वाहिशी त साईं असां वटि अचो, असांजी महिमानी क़बूल फरमायो। पाण सगुण फरमायो मां पंहिंजी उठड़ी जी मुहार कढां थो, जंहिंजे घर में वञी करे वेठी त पोइ उनजी दावत खाइबी। साईं जन जो सहाबी हज़रत अबू अयूब अंसारी हुनजो नालो, फ़कीर हुन जे बारे में शेर ठाहियो आहे, तव्हांखे ॿुधाईंदो। पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी उठड़ी हुन जे घर में अची करे वेठी। अल्लाहु अकबर, केॾो सहाबी ख़ुशि थियो हूंदो। पोइ ॼण के ही ख़ुशी जा अल्फाज़ उन सहाबी जा, मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ, जंहिंजो इंतज़ार हुयो, जंहिंजो इंतज़ार हुयो, साज़ा ते अचण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ। काहू जे चीज़ लिकण जी त लिकाए छॾिया, काहू जे चीज़ लिकण जी त लिकाए छॾिया। मुंहिंजे महबूब जी, मुंहिंजे साईं जी हा खुशबू न लिकण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ, मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ। पोइ हाणे जेको मिसरो तव्हां जे साम्हूं पेश कबो त इंशाअल्लाह अस्कु तव्हां खां सुभाणे अल्लाह ज़रूरु निकिरंदी। मुंहिंजे महबूब जी तशरीफ़ परे खां पधिरी, मुंहिंजे महबूब महबूब मुंहिंजे महबूब जी तशरीफ़ परे खां पधिरी, मां सुञाणा थो सपा, मां सुञाणा थो सपा लोड सजण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ, मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ। जंहिंजो इंतज़ार हुयो, जंहिंजो इंतज़ार हुयो, साज़ा ते अचण वारी आ। मुंहिंजे कखड़नि ते वरी मेहर वसण वारी आ।